अॼु त ॾाढो इंतज़ारु कराए अथव मिठा माण्हू। छो था इंतज़ारु कयो? मां थी तव्हांखे चवां। अलाए छो हाकिम ख़ान खे तुंहिंजे प्यार जी ऐं हिन अखियुनि खे तुंहिंजे दीदार जी आदत पइजी वई आहे मिठा माण्हू। नंढा रेस, पंहिंजो ऐं पंहिंजे अखियुनि जो इलाजु करायो। तुंहिंजी इंग्लिश तां सदके वञा मिठा माण्हू। शायदि तो हाकिम ख़ान खे सुञातो नाहे। हाकिम ख़ान जेको चाहींदो आहे उहो ई हासिलु कंदो आहे मिठा माण्हू।